आत्मनिवेदन यानी मां जहिड़ो बि आहियां तहिड़ो बि आहियां, ऐं भॻवानु उन्हनि जो वधीक ख़्यालु रखंदा आहिनि। हा, बाक़ी थोरो घणो दुख जेको आहे असांजे प्रारब्ध में उहो मिलंदो ई मिलंदो प्यारा, उनखे सहन शक्ति बि भॻवानु ॾींदा, हे सत्संग में ॾींदा। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़े सेठ हुयो, सेठ जो हिकिड़ो पुटु ॾाढो बढ़िया ईमानदार मेहनती वॾो पुटु जेको, त उहो उनजो वापार में पूरो बिल्कुलु ध्यानु रखंदो हुयो, संभालींदो हुयो, बिल्कुलु बढ़िया। ऐं जेको नंढो पुटु हुयुसि उहो थोरो सो बिगड़ी वियो, स्कूल मां निकिरी ईअं करे ऐं ग़लति संगत में लॻी करे, ऐं खूब 2-3 बार उनजे पिता मदद कई, पर हमेशह पैसा विञाए विञाए करे वरी इन में किनी आदतुनि में सभु पूरा पैसा ख़तमु करे आयो। पोइ वरी थोरो सो जेल थी थियसि, त पोइ वरी जेल मां बि ॿाहिरि आयो त ॾाढनि ॼणनि उनखे ॾियण ई बंदि करे छॾियो। पोइ वरी अने भॼी वियो इन भउ सां की हिते त सभु अची करे मारींदा कुटींदा, ॿियनि खां बि पैसा वठंदो आहियां हाणे, त हाणे ॿिए सभु पैसा वठण लाइ चवनि था, पिता त हाणे केतिरो बचाईंदो। चओ जय श्री कृष्ण। त ॿिए हंधि जाॾे वियो, उते एॾो यानी उतां जे माण्हुनि खूब उनखे मार कुट करे छॾी, उन्हनि सां बि कुझु लफड़ो थी वियो, लड़ाई झगड़ा थी वियो, आदत गंदी हुई। चओ जय श्री कृष्ण। पोइ आख़िर जंहिं महिल ठोकर लॻी कहिड़ी ॻाल्हि ते, पोइ पंहिंजे पिता वटि आयो ऐं पिता खे चयईंसि, पिताजी मां सची दिलि सां बिल्कुलु तव्हांजी कसम खाई थो चवां कि हाणे मां कुझु न कंदुमि। कुझु यानी ईअं थियुसि कि उनजो कुझु अंग भंग जंहिं महिल लॻुसि कि हाणे कोई सेवा नथो करे सघे, पछताइण जे हिसाब सां पंहिंजे पिता ॾे आयो। चओ राम। पिता ॾे आयो त पिता तॾहिं बि बिल्कुलु उन ते नाराज़ न थिया, पिता नाराज़ न थिया ऐं उनखे ॾींदा विया पैसा कि सा पुट बिल्कुलु न कजां, हाणे अगरि तूं सच, मां तुंहिंजे ॻाल्हि ते विश्वास थो कयां कि हाणे तूं पंहिंजो पैसो न विञाईंदे। चयईंसि न पिताजी, मां तव्हांजी कसम थो खावां, मां कंहिंजी बि कसम थो खावां, तव्हां ॿुधायो, मां बिल्कुलु न कंदुमि हाणे ग़लति कमु। ऐं वाकई उहो सुधरंदो बि पियो वञे पैसा। पोइ वरी उनजे पिता मदद करणु शुरू कयईंसि। वॾो भाउ जेको हुयो उहो नाराज़ थी वियो। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। वॾो भाउ जेको आहे उहो चयईंसि, पिताजी तव्हां एतिरो त दिमाग़ धारियो, तव्हां हिकु न ॿ न हज़ारे न लखे रुपया हिन ते विञाया आहिनि, तव्हां असां एॾी महिनत करे करे जमा कया आहिनि, ऐं हिनखे तव्हां केॾा बार चांस ॾिनी आहे, अॼु ताईं हिन कुझु कयो आहे जो हाणे तव्हां हुन ते विश्वास करे वरी तव्हां हुनखे पैसा था ॾियो। त चयईंसि बेटा जीअं आहे, हाणे अगरि हे चए थो कि न पिताजी, ऐं मां तव्हांजी कसम खाई करे मां चवां थो, तॾहिं बि आख़िर असांजो पिता आहे, मां हुनजो पिता आहियां, हा, मां हुन ते भरोसो न कयां त केरु करे। तुंहिंजे मथां मूंखे विश्वास आहे कि तोखे कुझु दुख सुख ईंदो बि, तुंहिंजे मथां कोई विपत्ति ईंदी त तुंहिंजो सुभाउ अहिड़ो सुठो आहे न, तोखे ॿिया 10 ॼणा बि मदद करे वठंदा। पर हाणे हिन जी हालत त अहिड़ी थी वई आहे, हिन जो मदद करण वारो कोई कोन्हे, त इन जो मदद करण वारो हे पिता असांजी इन जो मदद न कंदो त ॿियो केरु कंदुसि। इहो त विश्वास असांखे त करिणो खपे न, मूंखे त करिणो ई पवंदो, हा, जहिड़ो बि आहे मुंहिंजो ई आहे। चओ राम। त उनजे पिता जे इन वचननि ते पूरो उहो सिद्ध कयईं, वाकई उहो छोकिरो सुधरी वियो। चओ राम। सुधरी वियो चवण जो मतिलबु इहो आहे, हुन परम पिता परमेश्वर असांखे पिता पैदा कयो आहे। ठीकु आहे, असांखां कुझु न कुझु ग़लतियूं ज़रूरु थींदियूं हिन जन्म में, थी थो सघे असां अलाए कॾहिं जाॻियूं, भक्ति करणु शुरू कयूं, त जब जागो तब सवेरा, जंहिं महिल लॻे ओॾी महिल भॻवान जी भक्तीअ में लॻी वञो। चओ राम।